खबर शामिल कजदी सिंधी अल्ताफ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक मरहूमा खलीफा शकील मामण जी घरवारी डॉक्टर बेनज़ीर शकील मामण जो है त मुझे फाइबर इंटरनेट फ्रेंचाइज ते कब्जे की कोशिश कई वही है। लैपटॉप समेत इंटरनेट से लागापियल सामान चोरी थी वियो है। मुझे इंसाफ दियारियो वने। मरहूम खलीफा शकील मामण जी रिहाइशगाह ते संदसि घरवारी डॉक्टर बेनज़ीर शकील मामण प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चो त कुछ असांजा मुलाजिम जेके हाणे पाण के फाइबर इंटरनेट फ्रेंचाइज में पार्टनर ज़ाहिर करे असांजी फ्रेंचाइज ते कब्ज़ो करण चाहिनि था। कंपनी जा कोड इस्तेमाल करे असांजा समूरा शहर में ॾिनल कनेक्शन बंद कराए असांजे मैन लैपटॉप ऐं इंटरनेट सां जुड़ियल सामान चोरी करे फरार थी विया आहिनि। मरहूम खलीफा शकील मामण जी घरवारी डॉक्टर बेनज़ीर शकील मामण वधीक चयो त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं चोरी थियल सामान वापसि करायो वञे। वालेकुम मां डॉक्टर बेनज़ीर मिसिस शहीद खलीफा शकील अहमद जी वाइफ आहियां ऐं अॼु हीअ मां प्रेस कॉन्फ्रेंस रखी आहे ऐं इन जो मौक़िफ़ इहो आहे त खलीफा शकील अहमद हिकु बोज़िज़ शहरी हुया। उन्हनि जे डेथ खे तक़रीबन 9 महीना थी चुका आहिनि ऐं हीअ इंटरनेट कंपनी जेका हुई RDS इंटरनेट कंपनी असांजी जेका हुई इन्हनि जी साल पहिरियां अॻु रखियल हुई 2003 में ऐं उन खां पोइ 1 साल उन्हनि जे रन करण खां पोइ उन्हनि जी अचानक सां रोड एक्सीडेंट में डेथ समाजी सियासी माण्हू हुया। उन्हनि जी डेथ खां पोइ हिन कंपनी खे या उन्हनि जे कंहिं बि कारोबार खे या ज़मीनुनि खे मां हैंडल कयो छो सो मां हैंड ओवर कयो मां उनखे संभालियो मां संभाले वियमि हर शइ खे। लेकिन लाज़मी आहे हिकिड़ी इंटरनेट जी हिकिड़ी सर्विस आहे। उन इंटरनेट जे सर्विस खां असां नावाक़िफ़ हुआसीं। पोइ असां हिकिड़ी मुलाज़िमनि जी टीम हिकिड़ी असां वटि प्रॉपर रखियल हुई। उन में फरहान आराई असां वटि हिकिड़ो छोकिरो हुयो जेको असांजी इंटरनेट सर्विस खे हलाईंदो हुयो ऐं वाक़िफ़ बि उहो ई हुयो छो त मूंखे इन शइ जी एक्चुअली ॼाण कोन हुई। ॿी अकाउंटेबिलिटी ॿी ऑफिसिस जा ॿिया काफ़ी सारियूं शयूं मां पाण तक़रीबन ऑफिस खे संभाली वारो सिलसिलो जेको आहे सो मुंहिंजे एक्चुअली सम्झ खां ॿाहिरि हुयो। त उहो जेको फरहान आराई आहे एक्चुअली उहो असां एज़ अ इंटरनेट जे कम खे संभालण लाइ उनखे हायर कयो होसीं। ठीकु आहे। कोड्स बि उन वटि हुया